अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, गुज़िरियल जुमे ते मूं जेका आयत सगोरी तव्हां जे आॾो तिलावत कई ही, अॼु बि उहा साॻी आयत सगोरी मूं तिलावत कई आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो इरशाद फरमायो, अला इन्न औलिया अल्लाह, ख़बरदार बेशक जेके अल्लाह जा दोस्त हन, ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां हिन दुनिया में को खौफ नाहे, वला हुम यहज़नून, ऐं इहे अल्लाह जा दोस्त आइंदा आख़िरत में बि ग़मगीन कोन थींदा। रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालू पंहिंजे दोस्तनि खे इनाम ॾींदो आहे। हू जॾहिं नफ़ली इबादतूं कंदा आहिनि त अल्लाह ताला उन जे एवज़ में उन्हनि सां पहिरियां त मुहबत कंदो आहे। मुहबत फरमाइण खां बाद में अल्लाह ताला जी ज़ात पाण इरशाद फरमायो आहे त हुननि जा हथ जंहिंसां वठनि, हुननि जा कन जंहिंसां हू ॿुधनि, हुननि जूं अखियूं जंहिंसां हू ॾिसनि, ऐं हुननि जा पेर जंहिंसां अल्लाह जा बाना हलनि। अल्लाह ताला फरमाए थो उहे मां पाण बणिबो आहियां, यानी उन जे हथनि अखियुनि कननि में रब करीम जी कुवत ऐं ताक़त थी पवंदी आहे। जो कुझु बि हू कंदा आहिनि अल्लाह ताला जे ताक़त सां कंदा आहिनि। जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाने खे एतिरी कुवत ऐं ताक़त अता फरमाए त पोइ अहिड़ी कुवत ऐं ताक़त वारे बाने जे लाइ का बि शइ ग़ैर मुमकिन मुमकिन थी पवंदी आहे। नामुमकिन शइ न थियण जहिड़ी शइ बि थियण जहिड़ी थी पवंदी आहे। इन्हीअ जे करे जो ख़ुसूसी तरह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे इहा कुवत ऐं ताक़त अता फरमाईंदो आहे। ऐं इन जे लाइ उन बाने जो दख़ल इहो हूंदो आहे जो हू बानो पंहिंजे रब्बुल आलमीन जे लाइ
पंहिंजी सारी ज़िंदगी वक़फ़ कंदो आहे हुन जो उथणु, हुन जो वेहणु, हुन जो खाइणु, हुन जो पीअणु नफ़्सानी ख़्वाहिशात लाइ कोन हूंदो आहे। हुन जी सारी ज़िंदगी पंहिंजे रब्बुल आलमीन जे रज़ा जे लाइ हूंदी आहे। पोइ जेको न पंहिंजी ज़िंदगी ख़ुदा जे हवाले करे छॾींदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुन जे हर ख़्वाहिश जो ख़्यालु फ़रमाईंदो आहे ऐं हुन जे मथां ख़ुसूसी करम फ़रमाईंदो आहे। विलायत को मक़ामी मक़ाम कोन्हे को, तमामु वॾे खां वॾो दर्जो आहे। उलमाए अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त सभिनी दर्जनि खां बुलंद में बुलंद दर्जो नबूअत आहे। नबूअत खां मथे को बि दर्जो कोन्हे, पर नबीअ खे बि अव्वल अल्लाह तबारक व तआला विलायत ॾींदो आहे, उन खां बाद में हुनखे नबूअत अता फ़रमाईंदो आहे। हर नबी पहिरियां वली हूंदो आहे, उन वली थियण खां बाद में वरी पोइ नबी थींदो आहे। ईअं कोन्हे त हर वली नबी हुजे, न, हर वली नबी न हूंदो आहे, बाक़ी हर नबी पहिरियां वली हूंदो आहे, उन विलायत खां बाद में अल्लाह ताला जी ज़ात उनखे नबूअ जो मक़ाम अता फ़रमाईंदो आहे। ईअं सम्झो त हीअ मस्जिद शरीफ़ वॾी इमारत आहे, तमामु वॾी बिल्डिंग आहे, तमामु वॾी जाइ ठहियल आहे, तमामु ख़ूबसूरत आहे, मथे ठहियल आहे, पर हिन जे लाइ हेठां बुनियाद ज़रूरी आहिनि। बुनियाद हूंदा त हीअ महलात ऐं बिल्डिंग हीअ मस्जिद ठही सघंदी ऐं बुनियाद खां पोइ केतिरो बि मथे खणी वञ सुहिणी लॻंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फ़रमाए थो त विलायत बि नबूअत जो बुनियाद आहे। जहिड़े नमूने सां जाइ जे लाइ बुनियाद खां पोइ मथे बिल्डिंग ठहंदी आहे, त नबूअत जे मक़ाम जे लाइ बि पहिरियां पहिरियां अल्लाह ताला नबीअ जे लाइ हुनखे विलायत सां सरफराज़ फ़रमाईंदो आहे, वली थींदो आहे। पोइ जॾहिं वली थींदो आहे त हुन विलायत खां बाद में अल्लाह ताला हुनखे नबूअत अता फ़रमाईंदो आहे। ऐं मां इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त इहा शइ अहिड़ी नाहे जो कमाए हासिलु कजे। तव्हां शायदि न सम्झो, दुरूद पढ़ो सम्झायां तव्हांखे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वली थियणु पंहिंजे वस न आहे, या ईअं बि कोन्हे त को माण्हू भला घणो जागे, नफ़िल पढ़े, रोज़ा रखे, इबादतूं करे पोइ वली थींदो, इहो बि न आहे। मतां ईअं सम्झो त वलीअ जे लाइ निमाज़ ज़रूरी कान्हे, वलीअ जे लाइ इबादत ज़रूरी कान्हे, वलीअ जे लाइ जागणु ज़रूरी कोन्हे, न, ईअं न आहे। अल्लाह ताला जा प्यारा बाना रात ॾींहुं इबादत कंदा हुआ, जे लेटिया पिया हूंदा आहिनि अल्लाह ताला जो क़ुरान इरशाद फ़रमाईंदो आहे त अल्लाह खे यादि कंदा आहिनि, ज़िक्र कंदा आहिनि, हलंदा आहिनि, घुमंदा आहिनि, सुतल हूंदा आहिनि, त हुननि जे ज़ुबान जे मथां हमेशह अल्लाह पाक जो ज़िक्र हूंदो आहे। औलिया अल्लाह खे ख़ुदा ताला इबादत में लज़्ज़त ऐं मज़ो नसीब फ़रमाईंदो आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी कमाईअ सां विलायत कान मिलंदी आहे। अल्लाह ताला जा कामिल बाना जेके वलीअ थींदा आहिनि, से अल्लाह जे इनाम सां, अल्लाह जे महिरबानीअ सां ॼमंदे ई ॼाम हूंदा आहिनि। ॼमण सां ई हुनखे नेमत मिलंदी आहे। हुननि जो दफ़्तर में नालो अॻे ई लिखियो पियो हूंदो आहे। ईअं सम्झो त विलायत ख़ुदा जे तरफ़ खां अता आहे, वहब आहे, ख़ुदा जो हिबियो आहे, तोहफ़ो आहे, जेको ख़ुदा पंहिंजे बाननि खे नसीब फ़रमाईंदो आहे। औलिया अल्लाह जी तारीख़ असांखे ॿुधाए थी त नंढड़ा हुआ, ग़ैर मुकल्लफ़ हुआ, अञा मासूमी ज़िंदगी में हुआ, सम्झ खां चढ़ियल हुया, त बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वलियनि खे उहो मक़ाम अता फ़रमायो आहे जो इंसान जो अकुल हैरान आहे। ए गौस आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह जो महीनो आहे, अवा उन जो ई मिसाल वठो त ॼमे थो रमज़ान मुबारक जे महीने में त अम्मा जी जल जो खीर को नथो पीए पियो। पीउ वस कया, अम्मा वस कया, फीणा, तावीज़, दुआऊं, दुरूद, दम, छा थियो नंढड़े अब्दुल कादर खे?
पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सॼे ॾियारे जे कोशिश जे बावजूद हज़रत गौसल आज़म रहमतुल्लाह ताला अलैह खीर को नथा पीअनि पिया। पर जंहिंमहिल बगदाद जे शहर में जीलान जे शहर में सिज लथो आहे ऐं मस्जिदुनि में मग़रिब जी आज़ान आई आहे, माण्हुनि रोज़ा खोलणु शुरू करे ॾिना। अल्लाह पाक जे प्यारे कामिल वली अम्मा जे झोलीअ में खीर पीअणु शुरू करे ॾिनो आहे। इनखे कंहिं सम्झायो त रमज़ान आहे? ॾाढे चओ। हुनखे कीअं ख़बर पई त रमज़ान में रोज़ा फ़र्ज़ आहिनि? अञा त क़ुर पढ़ियो ई कोन्हेसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि रमज़ान शरीफ़ जे महीने में। अतिम्मुस्सियाम इलल लैल, राति थिए सिज लहे, सिज लहण ताईं तव्हांखे ख़ामोश रहणो आहे, खाइणो पीअणो न आहे। सिज लहे पोइ तव्हां भली खाइण पीअण शुरू करे ॾियो। इहा आयत क़ुर पाक जी अब्दुल कादिर जीलानी खे कंहिं ॿुधाई जेको अम्मा जे झोलीअ में आहे, ऐं इहा हुनखे कंहिं ॿुधाई त अॼु पहिरीं तारीख़ थी आहे, चंड ॾिठो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इहो सभु मुंहिंजे रब्बुल आलमीन जो फज़्ल ऐं करम आहे। पंहिंजे वलियनि खे नवाज़ींदो आहे त मां जे झोलीअ में नवाज़े छॾींदो आहे। जंहिंखे रब नवाज़े, जंहिंखे ख़ुदा मख़सूस पंहिंजी इनायत सां शर्फ़ नसीब फरमाए, जंहिंखे सम्झ अहिड़ी अता फरमाए जो न मौलवीअ जी सम्झ कमु करे, न मुफ़्तीअ जी सम्झ कमु करे, न कंहिं हाजीअ जी, न कंहिं पढ़िए लिखे जी, अल्लाह ताला हुन सां ख़ासि करम फरमाए। वरी मज़े जी ॻाल्हि आहे, बगदाद शरीफ़ जे शहर में आख़िरी रोज़े में इख़्तिलाफ़ थी पियो। कीअं इख़्तिलाफ़ थियो? दुरूद पढ़ो बुलंद आवाज़ सां। दुरूद मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। पंहिंजे मुल्क में बि थींदो आहे, अबा 29 चंड आहे, सुबुह जो माण्हू चवंदा अदा अॼु ईद आहे, ॿिया चवंदा न अदा चंड ॾिठो ई कोन्हे। 30 रोज़े में घणो करे इख़्तिलाफ़ थींदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, तकड़ा वरी बेरोज़ा त हूंदा आहिनि। ईद जे ॾिहाड़े बि पहिरीं सिफ़ में उहे अची वेहंदा, सभिनी खां अवल। रोज़ा आहे त वीचारा चवंदा था जिथे 29 ताथे 30 बि। हे वरी सभिनी खां तकड़ा, इहो पुराणो दस्तूर आहे। बगदाद शरीफ़ जे शहर में 29 रोज़े खां बाद में 30 रोज़े में इख़्तिलाफ़ आहे। के पिया चवनि चंड थियो आहे, के पिया चवनि कोन थियो आहे, सही शाहिदी न पई मिले। वक़्त जो जेको काज़ी आहे, वक़्त जो जेको मुफ़्ती आहे, बगदाद जो वॾो आलिम दीन आहे, चोटीअ जो आलिम आहे, माण्हू उन वटि विया साईं फ़ैसिलो ॾे। हिकिड़ा चवनि ईद आहे, ॿिया चवनि 30 रोज़ो आहे। पाण में इख़्तिलाफ़ थी पियो आहे। कादी साहिबु मुंझी पियो आहे, फ़तवा ॾे त कहिड़ी ॾे। सोचे सोचे चवणु लॻो बाबा मां फ़तवा न पुछो, 2 माण्हू अमीन करे मोकिलियो। अबू सालिह मूसा जंगी दोस्त ख़ुदा जे घर वञ। अबू सालिह मूसा जंगी दोस्त ख़ुदा जो पीरान पीर जो बाबो आहे, उन जे घर वञो, अंदरि जीजा खां पुछा करायो त जेकॾहिं अॼु फजर खां पोइ अब्दुल कादिर जीलानी नंढड़े फर्ज़ंद अम्मा जो खीर वरितो आहे त पोइ ईद कंदासीं, जे खीर न वरितो आहे त ईद सुभाणे कंदासीं। 2 अमीन वया। हज़रत अबू सालिह मूसा जंगी दोस्त ख़ुदा खे गौसल आज़म जीलानी जे बाबे खे वञी चयूं कि भला असांखे काज़ी साहिब मोकिलियो आहे वक़्त जे, त तव्हां पुछा करे अचो, अंदरों जीजा खां पुछा करायो अवां जे नंढड़े फर्ज़ंद रोज़ो रखियो आहे या न, अवां जे नंढड़े फर्ज़ंद रोज़ो खोलियो आहे या न। नंढड़ो जेको रमज़ान शरीफ़ जे पहिरीं खां वठी करे ॾींहं जो नाहे पीअंदो ऐं राति जो खीर पीअंदो आहे, अॼोके ॾिहाड़े में शक आहे जे अॼु पीतो अथई सुबुह जो खीर फजर खां बाद में त पोइ सम्झंदासूं त ईद जो ॾिहाड़ो आहे, 29 महीनो आहे। पर जे न पीतो अथई त चऊं था त अॼु बि 30 महीनो आहे, पीरान पीर खे रोज़ो आहे त जहान खे बि रोज़ो रखणु खपे।
दोस्तो अज़ीज़ो अम्मा जी जान दरा वर्दी मोकिली आहे त अब्दुल कादर जीलानी खीर को न पीतो आहे। सभिनी आलमनि गॾिजी फतवा ॾिनी आहे, सभिनी एतबार कयो आहे त अॼु टीहों रोज़ो आहे, ईद इंशा अल्लाह ताला सुभाणे कई वेंदी। मुंहिंजा भाउ अज़ीज़ इन मां अंदाज़ो लॻाए त अल्लाह जा वली ॼमंदे ई ॼाम हूंदा आहिनि। ॼमण सां ई ख़ुदा ताला उनखे इहा नेमत नसीब फरमाईंदो आहे। पोइ अदा जेके ॼमंदे ई ॼाम हूंदा उहे असां जहिड़ा कोन हूंदा, तो जहिड़ा कोन हूंदा, मूं जहिड़ा कोन हूंदा। मुंहिंजा भाउ अज़ीज़ वॾो हुननि जो शर्फ़ आहे, ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशाअ वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। इहे सभई मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जूं महिरबानियूं आहिनि, जंहिंखे ख़ुदा ताला नवाज़ींदो आहे उनखे ई विलायत नसीब फरमाईंदो आहे। ऐं जेको वली थींदो आहे अल्लाह पाक जो तमामु प्यारो हूंदो आहे। जेको अल्लाह जो प्यारो हूंदो आहे उहो तो मूं जहिड़ो न हूंदो आहे, हुनजो मक़ाम ई निरालो आहे। दुरूद पढ़ तोखे मां मुस्तफ़ा जी हदीस ॿुधाए छॾियां। वरी ॿीहर मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तो अज़ीज़ो जंहिंखे ख़ुदा नवाज़े, तव्हांखे ख़बर आहे न त कंहिं बि ऑफिसर जो हुकुम रद्द कबो आहे, न मञिबो आहे त गवर्नमेंट कारिजी पवंदी आहे। बाबा मुंहिंजे ऑफिसर जो तव्हां चवणु नथा कयो, DC खे पावर मथां मिलंदो आहे, तालके जे मुख़्तियारकार खे पावर मथां मिलंदो आहे, थाणे जे सूबेदार खे पावर मथां मिलंदो आहे, पर जे उनजो चवणु न वठिबो त मथी गवर्नमेंट कारिजी पवंदी। इन जे लाइ त इहा हुकुम अदूली मथां जी आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मन आदाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्बे। जेको बि माण्हू मुंहिंजे वलीअ जी मुखालफ़त कंदो आहे, मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी कंदो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे फ़क़द आज़नतुहु बिल हर्बे। उन वलीअ जे मुखालफ़त ऐं दुश्मनी करण वारे सां जंग जो ऐलान मां अल्लाह कंदो आहियां। अल्लाह सां जंग करण वारो खटंदो? ॾाढे ॻाल्हायो। अॼुकल्ह सॼो जहान, सॼो मुल्क अमेरिका जी पिया चमचागिरी कनि, वॾी सुपर ताक़त आहे। बाबा ने अमेरिका खे राज़ी रखो, वॾी ताक़त आहे। पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ अमेरिका कुझु न आहे, रूस का शइ न आहे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। हाकिमनि जो हाकिम जो रब्बुल आलमीन आहे। ओ रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे जेको मुंहिंजे यार सां, मुंहिंजे वलीअ सां, मुंहिंजे दोस्त सां फिटाईंदो आहे, दुश्मनी कंदो आहे, उन फिटाइण वारे सां, दुश्मनी करण वारे सां मां अल्लाह पाक जंग जो ऐलान कंदो आहियां। ऐं जेको अल्लाह सां जंग कंदो उहो कॾहिं बि कामयाब कोन थींदो। अवां दुनिया में ॾिठो हूंदो जंहिं बि माण्हूअ वलीअ सां फिटाई हूंदी उहो हिन जहान में त बर्बाद आहे, तबाह आहे, पर आख़िरत जो अज़ाब अञा बाक़ी आहे। दुआ कर तव्हां असांखे अल्लाह ताला वलीअनि जी मुहबत नसीब फरमाए। अॻे जुमे ते मां थोरो पीरान पीर जो ज़िक्र कयो हो। मां सम्झां थो त या के हिते असां वटि ॿुधण अचनि था, या वरी लाउड जो आवाज़ वञे थो, कुंड पासे को वेही ॿुधे थो। मूंखे चऊं साईं मुफ़्ती त रुॻो थो पीरान पीर खे साराहे, ॿियो त अचेसि कुझु कोन थो। अदा पीरान पीर असांजो, तव्हांजो आहे या न आहे? पीरान पीर मुंहिंजो, तव्हांजो? पोइ जे असां पंहिंजे पीर खे सारायोसीं त अदा तोखे चिड़ छो थी लॻे? रुगो मुफ़्ती साहब पीरान पीर खे थो साराए। हा यार, असीं त साराईंदासूं। गौसल आज़म जीलानी असांजो मुर्शिद आहे। मां अॻे दफ़े अर्ज़ु कयो हो न, अॻे जुमे ते यादि अथव, को हुरन जो पीर आहे मुंहिंजा अदा, को वरी सरवरी जमायत जो पीर आहे, को लुआरी शरीफ़ जे जमायत जो पीर आहे, को कलंदरी जमायत जो पीर आहे, को भिट धणी जे जमायत जो पीर आहे, पर अब्दुल कादिर जीलानी सॼे जहान जे पीरनि जो बि पीर आहे। पोइ जेको सॼे जहान जे पीरनि जो पीर आहे
उन पीरन जे पीर खे असां छो न सारायूं? ख़ुदा जो कसम आहे, उन जो ज़िक्र जेको हूंदो आहे न साईं, उन अल्लाह जे वलीअ जो ज़िक्र सम्झ त ख़ुदा जे ज़ात जो ज़िक्र हूंदो आहे। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह अजीब ग़रीब ॻाल्हि कई आहे, दुरूद पर तोखे मां ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अदा हेॾे निहार जो असां वक़्त जे वलियन जय्यद आलिमन वॾे वॾे चोटीअ जे बुज़ुर्गनि जी ॻाल्हि मञूं या कंहिं चिबरे जी? कोन असां सम्झो। हिकिड़े पासे चिबरो आहे, चिबरो चिबरो सम्झो था? जाथे ॻोठ में ओताक में वेहे त खण हण लितर भरिसां खे टर 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 कंदो, ॿेर में कंडीअ में कंहिं जाइ में सभु को चवंदा अड़े भरिसां निभागो पखी तरियोसि, तड़ींदा हुओसि या छॾींदा हुओसि। मायूं मर्द नंढा वॾा, को ॾोई खणे, को भितर खणे, को लितर खणे, भॼाए चिबरे खे। हाणे असीं चिबरे जी ॻाल्हि मञूं या वलियन जी? वाह वाह रूमी। हर के ख्वाह दे हम नशीनी बाखुदा, गो नशीन दे दर हुजूरे औलिया। और मुझा प्यारा दोस्त दीदा, अल्लाह जो कामिल वली फरमाइंदो आ, जंहिंजे दिल में तमन्ना हुजे त मां अल्लाह सां कचहरी कयां। कैसां? ॾाढे ॻाल्हि कैसां? आहे को शाहपुर में जो अल्लाह सां कचहरी करे? चओ न, ॾाढे चओ न। न अल्लाह सां वेही सघिबो आहे, न अल्लाह खे ॾिसी सघिबो आहे, न अल्लाह पाक जी ज़ात असांजे नज़र में ईंदो आहे। रब पाक आहे, चओ रब पाक आहे। असांजे ॾिसण खां पाक आहे, असां सां गॾु वेहण खां पाक आहे, असां सां कचहरी करण खां पाक आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त दीद, जलालुद्दीन रूमी फरमाए थो, जेकॾहिं तुंहिंजी तमन्ना आहे मर्दी आहे त मां रब सां कचहरी कयां, रब जे दरबार में वञा। गो नशीन दे दर हुजूरे औलिया, इनखे चओ त वञ कंहिं वलीअ जी सोहबत में वेह, मनो अल्लाह जे कचहरीअ में वेहिजी वए। भिटाई खे मञींदा हो? वली हो या मुल्लो हो? कामिल अकमल हो या मुंहिंजा दोस्त ईअं दुनिया जो सादो सूदो को माण्हू हो? वाह वाह भिटाई साहब, अहिड़ो त मस्त हो ख़ुदा जे ज़िक्र में जो मुराक़बो करे दड़े जे पाड़ में वेही रहियो आहे। महीना गुज़री विया, न बुख लॻी, न उञ लॻी, न निंड आई, मुराक़बे में कल्ब पियो करे अल्लाहु 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 अल्लाहु। मुंहिंजा दोस्त कल्ब में ख़ुदा जो नालो जारी आहे। घुली घुली वाह लटी लोढ़ लतीफ़ जो, मथां वारी वरी वई, दड़ो वरी इहो ॾखण जी वाह पे तेज़ लॻी। वारी हमेशा मौजादा हवा ते हेॾे मथे थींदी आहे। मुड़ुस जेतिरो हो पर उहा सॼी वारी मथां वरी वई, पर अंदरां वारीअ मूं ख़ुदा जे ज़िक्र जो आवाज़ पियो अचे। पीउ ॻोल्हींदो अचे, तलाश कंदो अचे, बकरार ॾसियो। महीनो खनि फलाणे दड़े जे हेठां वेठो हो, उते जो वञे त अंदरां ख़ुदा जे ज़िक्र जो आवाज़ अचे पियो, मथां वारीअ जो दड़ो वरी वियो आहे। घुली घुली वाह पीउ पियो चवे, लटी लोढ़ लतीफ़ जो। अंदरां पीउ खे जवाब ॾिनी, बाबा पई खणा पसाह पसण कारण पिरीअ जे। अञा जेरो आहियां, वारी परे कई आहे, वारी परे ॿाहिरि कढियो आहे। अबा तुंहिंजी माउ आहे, तुंहिंजो ख़ानदान आहे, मां तुंहिंजो पोड़ो पीउ आहियां। हिते घर बि अलाह अलाह कर, झंग में गुज़ारी थो, असांखे ॾुखी थी लॻे। घर जो आयो तो रिली वेड़े सुम्ही पियो। पीउ खे ॻाल्हि ॾुखी लॻी, चए थो सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी। झंग में त जाॻे पे, हिते वरी सुम्ही पियो आहे। सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी।
तो भयो साणे पर थी मांझा दे जो मागो यो सुल्तानी सुहागो निंड्रुन कंदे न मिलई उथी जंग में जागे पे घर सुतो त निंड्र पयो आ चवे पियो चन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदूं जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन सुता से सूहन निंड्र इबादत जन जी बाबा मुंहिंजी तन तन में रग रग में वार वार में भी अल्लाह जो ज़िक्र जारी आहे वली मनीस थो या न वली आहे पर मुंहिंजा दोस्त पंधु करे लुआरी शरीफ़ थो वञे पहिरें प्यादो लुआरी शरीफ़ सुल्तान औलिया जी दरबार में वियो आहे पाण भी वली हुआ मादरज़ाद वली हुआ जमदे ही वली हुआ पर अञा दिल में तमन्ना है त अल्लाह जी दरबार में किया पहुंचबो आ हर के ख्वाहद हम नशीनी बा खुदा गो नशीनद दर हुजूर औलिया दिल में इरादो के त के वली जी कचहरी में वञा उन्हीं ज़माने में सुल्तान औलिया जो दौर आ उन जे कचहरी में वञी अर्ज़ थो करे क़िबला मूंखे मुरीद बणा हज़रत सुल्तान औलिया नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग आ पाण फरमाइनि था फिटाई साहब तो जेको तंबूरो खयो आहे इहो फिटो कर पोइ तोखे मुरीद बणाया चई क़िबला मुंहिंजे रग रग में पहुची वियो आहे पाण फरमाइनि था जे रग रग में पहुची वियो थी त भला सोचे वरी ॿिए भेरे अचजा मोकिलाए वापसि आयो सुल्तान औलिया वफ़ात फरमाए विया वरी तमन्ना कई त वञी दीदार कयां मुरीद बि बणिजा पर मुंहिंजा अल्लाह जे वलीअ जो इंतकाल थियो मोटी आयो त अखियूं पाणीअ सां भरियल हण माउ पुछे थी अब्बा ॾे ख़बर काथों आयो आहे रोअंदो थो अची फरमाए थो से मूं ॾिठा माउ जन ॾिठो पिरीअ खे मां तोखे छा ॿुधायां त मां छा ॾिसी आयो आहियां से मूं ॾिठा माउ जन ॾिठो पिरीअ खे तन्ही संदी का करे न सघां ॻाल्हड़ी मुंहिंजी अम्मा मां कुझु नथो हुननि जे बारे में चई सघां बसि एतिरो ॿुधायां थो त उहो कामिल ज़मीन ते वेठो हूंदो आहे जंहिंमहिल पंहिंजूं रूहानी अखियूं पूरींदो आहे त पंहिंजे कल्ब वारनि अखियुनि सां ख़ुदा जो दीदार कंदो आहे ऐं जंहिंजे नज़र जे आॾो 24 कलाक मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो जुल्वो हूंदो आहे बसि अफ़सोस मूंखे इहो आहे जो हिकिड़ो दफ़ो मुलाक़ात थी सोचे मोटी आयुसि ॿीहर इरादो कयुमि त इहो मूंखां हलियो वियो अरे एॾो कामिल वली हुआ बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह उहो बि वलीअ जी सोहबत में वञे थो पियो तूं केरु थींदो आहे जो औलिया अल्लाह जे सोहबत खां जली ख़ुदा जे वलीअनि जे सोहबत में वञ त पारस थी वेंदे दुरूद मुंहिंजे साईंअ ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम गौसल आज़म जीलानी जो हिकिड़ो कौल तोखे ॿुधायां अल्लाह जे वलीअ जो वाइदो ॿुधायां यादि कजां दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़जां हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था अवां मूंसां ताल्लुक़ ॻंढियो छा कयो मूंसां पर जे मूंसां नथा ॻंढे सघो त पोइ जंहिं मूंसां ताल्लुक़ ॻंढियो आहे उन्ही सां ॻंढियो पर भला जंहिं मूंसां ताल्लुक़ ॻंढियो आहे उन्हीअ सां बि तव्हां ताल्लुक़ नथा ॻंढे सघो त पोइ मूंसां ताल्लुक़ ॻंढींदड़ जे ॻंढींदड़ सां ॻंढियो पर जे उन्हीं सां बि नथा ॻंढे सघो त पोइ ॻंढींदड़ सां ताल्लुक़ ॻंढियो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ईअं तव्हां ताल्लुक़ ॻंढींदा अचो पाण फरमाइनि था जंहिंसां तव्हांजो ताल्लुक़ आहे जंहिंजे तव्हां निस्बत में शामिल आहियो मुंहिंजे तरीक़े में जेको तव्हांजो पीर आहे घणो करे कामिल हूंदो उहो जे कामिल नाहे त उन जो पीर कामिल हूंदो उहो जे कामिल नाहे त उन जो पीर कामिल हूंदो उहो भला कामिल नाहे त उन जो पीर कामिल हूंदो सभई जेकॾहिं कामिल न हूंदा
फबाद ज़ालिका अना जय्यदुन, जे सभई इएं हूंदा भला मां त वेठो आहियां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुझे पीर जड़ो कंजो पीर न आ, मुझे पीर जड़ो कंजो पीर नया, दर खोड़ मगर दस्तगीर नया, दर खोड़ मगर दस्तगीर नया। चओ सुभान अल्लाह। हज़रत गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, ॾाढी मज़ेदार ॻाल्हि फरमाइनि था, यदी अलल मुरीद, सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। यदी अलल मुरीद, गौसल आज़म फरमाइनि था, मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीदनि जे मथां आहे। कंहिंजे मथां आहे? मुंहिंजो हथ मुंहिंजे मुरीद जे मथां आहे। साईं कीअं आहे? तूं त बगदाद में वेठो आहीं। पाण फरमाइनि था, कसमाए अलल अर्दे, जीअं आसमान सॼी ज़मीन जे मथां फैलियो पियो आहे, का बि ज़मीन आसमान खां ॿाहिरि न आहे। गौसल आज़म फरमाइनि था, रूह ज़मीन ते मुंहिंजो मुरीद मुंहिंजे हथ खां ॿाहिरि न आहे। याद दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। अब आया मसइलो तव्हांखे सम्झायां, बगदाद वारे जो हथ रूह ज़मीन ते कीअं आहे? हाणे हाणे हदीस ॿुधव न त अल्लाह ताला फरमाए थो, उन बाने जो हथ मां थींदो आहियां। ॾाढे चओ मां। अल्लाह ताला फरमाए थो, वलीअ जो हथ मां हूंदो आहियां, मुंहिंजो हूंदो आहे। हाणे न जंहिंजे हथ में अब्दुल रहीम जो हथ न आहे, मुंहिंजा दाहो अब्दुल कादिर जीलानी जो हथ आहे। अब्दुल कादिर जीलानी जे हथ में कुवत कंहिंजी आहे? पोइ अल्लाह ताला जे कुदरत जे हेठां सभु को जहान आहे या ॿाहिरि आहे? अल्लाह जे कुदरत खां को परे थी सघे थो? न। तंहिंजे करे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो कौल असांजे अक़ीदे में सही आहे। गौसल आज़म जीलानी फरमाईंदा आहिनि, मुंहिंजो मुरीद किथे बि हुजे, अड़े पीरान पीर त वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, पर जेके मुरीदनि जे मुरीदनि जे मुरीदनि जे मुरीदनि जा मुरीद, हिकिड़ो मलफूज़ा जो नकुल मूंखे यादि आयो आहे, तोखे ॿुधायां, पोइ तूं दुआ ख़ैर था घुरूं। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। थर जी हिकिड़ी माई आहे, पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि ॿुधाई, पंहिंजे मुड़ुस खे चई त हल इन अल्लाह जे वलीअ जो दीदार करे अचूं। हीअ मुद्दा गर्मीअ जी, ईअं मोहबत में निकिरी त पिया, पाणीअ जी का खली खयूं, उहा त ॿिनि कोहनि टिनि कोहनि ते ॿिन्ही ॼणनि पी छॾी। अची उञ लॻनि, उञ अहिड़ी लॻी, अल अमान वल हफ़ीज़। शाम जो टाइम आहे, टे पहरी जो टाइम आहे, सिज ॿुॾ तड़ में आहे, ॿई ज़ाल मुड़ुस हिकिड़ी खबड़ी ही, उन खबड़ीअ में बेहोश थी किरी पिया, साह वञे पियो, बसि मरण घड़ी ते आहिनि। उञ जहिड़ी बीमारी अलाह पनाह ॾे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, कंहिं महिल माई अखियूं खणी पटे त हिकिड़ो शख़्स मथां बीठो आहे, पाणीअ जो थधो घड़ो झलियो बीठो आहे, थधो दिलो, पाणी पी, माई पाणी पी। माई पाणी पीतो, मुड़ुस खे पीआरियईं, वरी चई इहो दिलो रखो, तव्हांखे अॻिते ईंदो त वरी ॿियो पाणी जो तड़ नज़र ईंदो, उतां पाणी भरे तव्हां सवला ईंदो, गणती न कयो। माई उन जवान खे चिताए ॾिठो, पाणी थधो आहे, माईअ पाण पीतो, मुड़ुस खे जो पीआरे, हीअं जो निहारे त उहो जवान आहे ई कोन। दिलो पियो आहे, पाणी पियो आहे, पाणी आणण वारो आहे कोन। पर एतिरो हुयो, जंहिं महिल माईअ खे न दिलो ॾिनई, त महिल माई चयो, साईं तव्हांजो नालो छा आहे? जंगल में पाणी पुॼायो थी, उन्हनि अल्लाह जे कामिल दरवेश चयो, माई माण्हू मूंखे चवंदा आहिनि ढोल। माण्हू, साईं नालो छा थी? चई नाले खे छा कंदी आहे? माण्हू मूंखे चवंदा आहिनि। थकिजी पिया हुजा? चओ भला, मींहुं त वठो अथव, अलाह कंदो ख़ैर जो वरी बि वसंदो। माईअ खे
पानी जमल पीआरे त माई पुछोसई तुंहिंजो नालो छा आहे त हुन जवान छा चयो मुंहिंजो नालो त कोन थो ॿुधायां पर माण्हू मूंखे चवंदा आहिनि ॾाढे छा चवंदा आहिनि ढोल प्यारो लफ़्ज़ आहे ख़ैर ग़ाइब थी वियो माई उतां मुड़ुस खे पाणी पीआरे राति गुज़ारे सुबुह जो अॻिते हलिया त वाक़ई तड़ हो उते कपिड़ा बि धोतऊं पाणी बि भरियऊं सायूं पटे वरी पाणीअ जी खली भरे पंधु करे करे नेठि दरगाह ते पहुता ॿेपहरीअ जी निमाज़ ऐं जुमे जी निमाज़ वारो टाइम आहे पीर साईं निमाज़ पढ़ायो जमायत जे विच में वेठो आहे हीअं जमायत फिरी वेठी आहे कचहरी पई हले अलाह रसूल जूं क़ुर हदीस जूं ॻाल्हियूं पियूं हलनि माईअ जी जो नज़र पई त सुञातई त जंहिं थर में पाणी पीआरियो हुई त उहो जवान आहे माईअ जे अखियुनि मां ॻोढ़ा वहण शुरू थी विया ज़ारो ज़ार रोए पई त जंहिंजो दीदार करणो हो उन त थर में बि पाणी पीआरियो आहे हिते साॻो वेठो आहे अलाह जे वलीअ जे साम्हूं भर में बि रोवण लॻी आहे पाण माण्हुनि खे चयो बा माईअ खे दग जो वीचारी अंदरि अचे जंहिंमहिल माण्हू परे थिया जंहिंमहिल वेझी आई तंहिंमहिल हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ माई ढोल काथे छॾे आई वो ढोल काॾे कई चई किबला ढोल इहो वेठो आहे जे थर में बि पाणी पीआरियो आहे अरे हे त वलियनि जे वलियनि जे वलियनि जे वलियनि जो मुरीद आहे अगरि उन में इहा ताक़त आहे त पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी में केॾी ताक़त हूंदी अल्लाह करे तो असांखे औलिया अल्लाह जी दामन नसीब हुजे ऐं औलिया अल्लाह अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि त अल्लाह जे प्यारनि सां प्यार करण बि मुंहिंजा अल्लाह जी महिरबानी जी निशानी आहे अल्लाह साईं तव्हां असांखे अल्लाह जे वलियनि जी मोहब्बत नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला इहो ज़िक्र ख़ैर हलंदो जन सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू